घोटकी जे KTGDW फील्ड रिलीफ फंड कैंप घोटकी पारा बोर्ड ए बरसात मुतासरन के रिलीफ फराम करण लाइ मीरापुर वेझो लो बंद जे मथां रिलीफ कैंप क़ाइम कई वई। रिलीफ कैंप जो इफ्तिताह कर्नल ख़ालिद सुहेल जनरल मैनेजर सिक्योरिटी एडमिनिस्ट्रेशन GDW शुगर मिल्स लिमिटेड यूनिट 3 घोटकी कयो। रिलीफ कैंप में ॻोठ सोभो चाचर, ॻोठ मलूक, ॻोठ दोस्त मोहम्मद चाचर ऐं ॻोठ सैबर सुंदराणी जे हज़ारे मुतासरन में ख़ालिद सुहेल जनरल मैनेजर इमदाद सामान विरहायो, जंहिंमें खैमा, तरपाल, मच्छरदानी ऐं खुश्क राशन शामिल हो। रिलीफ कैंप जे इफ्तिताही तकरीब के खिताब कंदे कर्नल ख़ालिद सुहेल जनरल मैनेजर चयो त GDW ग्रुप 2010 जे ॿोॾ दौरान मुतासरन जी दिल खोले मदद कई हुई ऐं अॼु बि मुतासरन जी हर मुमकिन मदद करे रहियो आहे। GDW शुगर मिल्स लिमिटेड यूनिट 3 घोटकी जे इलाइक़े में 2 डिस्पेंसरियूं क़ाइम कयूं आहिनि, जिन में रोज़ानो 30 खां 40 ॻोठनि जे माण्हुनि जो मुफ़्त इलाज ऐं मुफ़्त दवाऊं ॾिनियूं पयूं वञनि। मौजूदा ॿोॾ ऐं बरसात मुतासरन लाइ GDW फील्ड रिलीफ फंड कैंप हिकु तमामु मज़बूत ऐं मुंज़िम हिकमत अमली ठाही आहे, जंहिंमें घोटकी जे ॿोॾ ऐं बरसात मुतासरन खे खेमा, मच्छरदानी ऐं राशन फराहम कयो वियो आहे। ख़ालिद सुहेल जनरल मैनेजर जहांगीर ख़ान तरीन जी सख़ाफ़त जी साराह कई। बरसातनि ऐं ॿोॾ मुतासरन जी मदद लाइ वॾी तइदाद में फंड फराहम करण ते संदसि शुक्रियो अदा कयो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़।